नाज़रीन, नूरियाबाद में मुनक़िद थींदड़ जश्न लतीफ़ के रोकण लाइ पुलिस अटाला पहुची विया आहिनि, जिन जलसे वारे हंध के कड़ो चाढ़े छॾियो आहे। वधीक तफ़सीलात मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर सलीम मलाह खां। जी सलीम, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी प्रेस तर्जुमान अशरफ अली जो मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत जेको आहे उहो जश्न लतीफ़ खां ख़ौफ़ज़दा थी पाबंदी हणी छॾी आहे। हिन चवण त नूरियाबाद में जश्न लतीफ़ में क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो ख़ासि महिमान तौर शरीक थींदो ऐं ॿिया अदीब ऐं कलमकार महिमान आहिनि। नूरियाबाद ऐं भरपासे क़ौमी अवामी तहरीक जे काफ़िलनि खे रोके कारकुननि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। हिन जो चवण त SSP चवे थो त मूंखे मथां खां हुकुम आहे त जश्न लतीफ़ करणु न ॾिनो वञे। अशरफ अली जो चवणु आहे त हुकूमत जो अमल ॿुधाए रहियो आहे त सिंध में इंसाफ़ पसंदी ऐं करप्शन जी इजाज़त आहे, पर जश्न लतीफ़ जी इजाज़त नथी पई ॾिनी वञे। हिन जो चवणु हुयो त लतीफ़ जो जेको पैगाम आहे उहो अमन जो पैगाम आहे। नूरियाबाद में अॼु हर हाल में जश्न लतीफ़ थींदो। हिन जो चवण त केतिरियूं ई रुकावटूं खड़ियूं कयूं पियूं वञनि ऐं कारकुन जेके उन्हनि ते तशदुद ऐं गिरफ़्तारियूं कयूं पियूं वञनि। जेकॾहिं हुकूमत बाज़ न आई त सॼी सिंध सराप एहतिजाज बंदि थी वेंदी। हिकु तरफ़ सूबाई तौरु वफ़ाक़ी जेके वज़ीर आहिनि उहे सॼे सिंध में जलसा करे रहिया आहिनि ऐं हिते जेको आहे 144 कलम लागू कयो पियो वञे। हिन जो चवणु आहे त बाक़ी हीउ जेको लतीफ़ जो जेको अमन जे पैगाम पखिड़ण ते पाबंदी ऐं पुलिस जा जेके कड़ा आहिनि उहे बरक़रार आहिनि। हिननि जो चवणु आहे त हर सूरत में जेको अॼु जश्न लतीफ़ जो जेको जलसो आहे मुनक़िद कयो वेंदो। जी सलीम, अवां जी महिरबानी।